अस्सलाम वालेकुम, वेलकम टू नईम्स वर्चुअल अकेडमी। अॼु असां जेको आहे सो जेके ताज़ियूं SPSC में वैकेंसीज़ आयल आहिनि टाउन ऑफिसर ऐं म्यूनिसिपल ऑफिसर, उन लाइ जेको आहे सो तव्हांखे पाकिस्तान अफेयर्स मां पढ़ाईंदुसि। सभ खां पहिरियां त असां उन में सिर्फ़ु तव्हांखे पाकिस्तान अफेयर में का मास्टर्स कोन था कयो, तव्हांखे टेस्ट में मार्कूं खणणियूं आहिनि। पाकिस्तान स्टडी जा जेके सुवाल अचनि तव्हां उहे जीअं ईज़ीली हल करे सघो। इन कोर्स खे जेको आहे सो असां ॿिनि हिसनि में जेको आहे सो डिवाइड कंदासीं। ठीकु आहे, त ॿिनि हिसनि में कीअं डिवाइड कंदासीं? हिकिड़ो जेको आहे सो प्री पार्टीशन माना आज़ादी खां पहिरियां, पाकिस्तान जी आज़ादी खां पहिरियां। ॿियो कंदासीं असां पोस्ट पार्टीशन, माना आज़ादी खां पोइ। ठीकु आहे, इन्हनि में जेको आहे सो प्री पार्टीशन ऐं पोस्ट पार्टीशन में बि असां उहे शयूं खणंदासीं। उन्हनि MCQs ते घणो फोकस कंदासीं जेके मुख़्तलिफ़ टेस्टुनि में रिपीट थी MCQs आया आहिनि या जेके मोस्ट एक्सपेक्टेड ऐं जेको आहे सो इम्पॉर्टेंट लॻंदा असांखे, उहे कंदा वेंदासीं। छो जो तव्हां वटि टाइम घटि आहे ऐं घटि टाइम में तव्हांखे काफ़ी शयूं कवर करणियूं आहिनि ऐं उहे इंशाल्लाह तव्हां कवर करे वेंदो। अहिड़ो को वॾो इशू कोन्हे। ठीकु आहे, पर हिकिड़ी ॻाल्हि आहे त जेको लेक्चर तव्हां ॿुधो था उन लेक्चर खे तव्हां पढ़ंदव, यादि कंदव, मेमोराइज़ कंदव, लिखंदव ऐं इन्हनि MCQs मां तव्हां जेको आहे सो आराम सां ईज़ीली जेको आहे सो पाकिस्तान अफेयर जो जेको पोर्शन आहे 20 खां 25 मार्कुनि जो पोर्शन हूंदो, उन में तव्हां 20-25 मार्कूं ईज़ीली खणी सघो था जेकर थोरो टाइम ॾींदव त। ठीकु आहे, छो जो जीके जेको आहे जीके में जेको आहे तव्हां अची थी वञे, EDS अची थी वञे, एवरीडे साइंस करंट अफेयर अची थो वञे, पाकिस्तान अफेयर। ठीकु आहे, इहे तक़रीबन 70 to 80 मार्क्स तव्हांजूं इहे हूंदियूं। उन्हनि मां तक़रीबन 20-25 मार्कुनि जो पोर्शन पाकिस्तान स्टडी जो हूंदो। ठीकु आहे, ऐं प्री पार्टीशन में जेको आहे असां स्टार्ट कंदासीं जंग आज़ादी खां 1857 खां, पर उन सां गॾोगॾु पोइ असां जेको आहे सो उन ते इंडस वैली सिविलाइज़ेशन जा बि इंपॉर्टेंट MCQs तव्हांखे मां कराईंदुसि ऐं डायनेस्टीज़ जेके आहिनि या मुग़ल एरा आहे उन्हनि खे बि टच कंदासीं, छो जो उन्हनि मां काफ़ी शयूं अचनि थियूं। ऐं ॿियो मेन त जेको आहे सो जाग्राफी ऑफ पाकिस्तान। त जाग्राफी जा असां जेको आहे सो पासिस जे बारे में पढ़ंदासीं, ग्लेशियर्स जे बारे में पढ़ंदासीं, हाईएस्ट पीक्स जे बारे में पढ़ंदासीं। ठीकु आहे, ऐं पाकिस्तान जा माउंटेन रेंजिस जेके आहिनि कहिड़ियूं कंहिंखे सेपरेट थियूं कनि, छो जो उन जियोग्राफी जे पोर्शन में तव्हांखे 3 खां 4 MCQs ईंदा आहिनि। ठीकु आहे, इन्हनि शयुनि ते असांखे फोकस कंदासीं। त अॼु असां जेको आहे सो पढ़ूं था पाकिस्तान स्टेट जो प्री पार्टीशन जो पहिरियों टॉपिक वार ऑफ इंडिपेंडेंस। वार ऑफ इंडिपेंडेंस आहे वार ऑफ इंडिपेंडेंस 1857, जंहिंखे असां काफ़ी दोस्तनि खे ख़बर बि हूंदी, पढ़ियो बि हूंदनि, जंग आज़ादी चवंदा आहियूं। ठीकु आहे, वार ऑफ इंडिपेंडेंस में असां ओवरव्यू तव्हांखे मां थोरो ॾींदुसि, पोइ असां MCQs ते अची वेंदासीं। ठीकु आहे, त उनजा काज़िस छा हुया? ठीकु आहे, छाजे करे वार लॻी? ठीकु आहे, वार जा जेको आहे सो रीज़न छा हुया? ठीकु, हाणे वार जेको आहे छा हो त 16th सेंचुरी में जेको आहे सो ब्रिटिशर्स जेको आहे सब कॉन्टिनेंट में ट्रेड करणु चाहिनि पिया ऐं उन वक़्तु ब्रिटिशर्स जेको आहे सो परमिशन ग्रांट कई सब कॉन्टिनेंट में मुग़ल बादशाहनि खां, छो उन वक़्तु हुन में असांजे सब कॉन्टिनेंट में मुग़ल इम्पीरियर्स जी जेको आहे सो गवर्नमेंट हुई। क्वीन एलिज़ाबेथ जेको आहे परमिशन ग्रांट कई जहांगीर खां, जहांगीर उन्हनि खे विदाउट टैक्सिस अलो कयो, बाद जी तव्हां ट्रेड पंहिंजो स्टार्ट कयो, कारोबार शुरू कयो अची सब कॉन्टिनेंट में। ठीकु, उन्हनि छा कयो? सभ खां पहिरियां हिकु नंढी जेको आहे फैक्ट्री अची आहिनि, स्मॉल फैक्ट्री आहिनि सूरत में। सूरत जेको आहे हिकिड़ो इंडिया जो हींअर इंडिया में शहर आहे, नालो आहे उते जेको आहे कोस्टल एरिया आहे, उते हिननि स्मॉल फैक्ट्री इस्टेब्लिश कई। ठीकु आहे, उहा फैक्ट्री इस्टेब्लिश करण खां पोइ उन्हनि ट्रेड स्टार्ट करे छॾियो। मेन फोकस हुनजो जेको ट्रेड जो हुयो उहो स्पाइसिस ते हुयो। ठीकु आहे, स्पाइसिस, पर पोइ जीअं वक़्तु सां गॾु आहिस्ते आहिस्ते हू पंहिंजी रूट्स स्ट्रांग कंदा विया सब कॉन्टिनेंट में, त उन्हनि छा कयो त कुझु अहिड़ियूं पॉलिसीज़ इंट्रोड्यूस करायूं ऐं उन्हनि खे इम्प्लीमेंट पिणु करायो जेके सब कॉन्टिनेंट जे माण्हुनि जे सेंटीमेंट्स खे हर्ट पियूं कनि ऐं उन्हनि जे ख़िलाफ़ु हुयूं, मुस्लमाननि जे बि ख़िलाफ़ु हुयूं ऐं हिंदुनि जे बि ख़िलाफ़ु हुयूं। ठीकु आहे, छा हुयो? सभ खां पहिरियां हुननि जेको आहे सो हिकिड़ी पॉलिसी इंट्रोड्यूस कराई, डॉक्ट्राइन ऑफ लैप्स। डॉक्ट्राइन ऑफ लैप्स इहा पॉलिसी कंहिं ॾिनी? इहा पॉलिसी ॾिनी लॉर्ड दिलहौज़ी। लॉर्ड दिलहौज़ी, इनखे डलहौज़ी बि पढ़ी सघो था तव्हां। ठीकु आहे, हाणे इन पॉलिसी में छा हुयो? इहा हुई एनेक्सेशन पॉलिसी। इनखे एनेक्सेशन पॉलिसी बि तव्हां चई सघो था। ठीकु आहे, हाणे इन में छा हो? पहिरियां जेको आहे सो स्टेट्स हूंदियूं, हर स्टेट जेको आहे जीअं पाण खैरपुर रियासत थी वई,
बहावलपुर रियासत थी, पहिरियां अहिड़ियूं रियासतूं हूंदियूं हुयूं ऐं हर रियासत जो जेको बादशाह इम्पीरियर अलॻि हूंदा हुया, शहज़ादा अलॻि हूंदा हुया, ठीकु आहे। त इन में छा हूंदो, जेकॾहिं कंहिं बादशाह खे या कंहिं राणीअ खे जेके औलाद न आहे त उन जी जेका स्टेट हुई, उन मरण खां पोइ कंहिं सोट, कंहिं मासात, मारोट, चाचे बाचे खे न ॾिनी वेंदी, उहा डायरेक्टली ईस्ट इंडिया कंपनी एनेक्स कंदी, ईस्ट इंडिया कंपनी जी प्रॉपर्टी थी वेंदी, ठीकु आहे। त उन में छा थियो, इन्हनि काफ़ी इन पॉलिसीज़ जे तहत काफ़ी स्टेट्स खे जेको एनेक्स कयो, जंहिंमें जेको हैदराबाद ॾखण हुई, नाना साहब जी स्टेट हुई, रानी ऑफ झांसी जी स्टेट हुई। इन सां छा थियो, जेको सब कॉन्टिनेंट इलीट तबिको उहो कंपनी जे ख़िलाफ़ु थियो। ॿियो हुननि छा कयो, हिकिड़ी गोली जेके बुलेट चऊं पाण, बुलेट इंट्रोड्यूस कई, जेका बुलेट छा हुयो, दैट बुलेट वाज स्मियर्ड विद द फेट ऑफ काऊ एंड पिग। उहा गोली जेका आहे गऊं ऐं सूअर जी चर्बीअ जी ठहियलु हुई। हाणे गऊं जेको आहे सो काऊ जेका आहे हिंदू रिलीजन में उनखे जेको गॉडेस चवंदा आहिनि, उनजी पूजा कंदा आहिनि, उनखे गाय माता चवंदा आहिनि, ऐं पिग जेको आहे असांजे रिलीजन में इस्लाम में हराम आहे, ठीकु आहे। इहे ॿई मुस्लमाननि जे ख़िलाफ़ु हुयो, हिंदुनि जे ख़िलाफ़ु हुयो, इहे पॉलिसी हुयूं, ठीकु आहे। ॿियो हुननि हिकिड़ा स्कूल इंट्रोड्यूस कराया क्रिश्चियन मिशनरी स्कूल जे नाले सां, क्रिश्चियन मिशनरी स्कूल्स। हाणे उन्हनि स्कूलनि में इंट्रोड्यूस करण खोलण खां पोइ छा थियो त इन्हनि स्कूलनि में देवर प्रीचिंग द क्रिश्चियनिटी, उन्हनि स्कूलनि में उहे क्रिश्चियनिटी खे प्रीच पिया कनि, ठीकु आहे। ईसाईयत खे पिया फैलाइनि, माण्हू जा इंडियंस जा जेके ॿारनि जा माइंड्स हुया उन्हनि खे पंहिंजे रिलीजन खां डाइवर्ट पिया कनि, बाग़ी पिया कनि। इन करे मुस्लमाननि पंहिंजा ॿार जेको आहे सो हिंदुनि पंहिंजा ॿार ऐं मुस्लमाननि पंहिंजा ॿार उन्हनि स्कूलनि में मोकिलणु घटाए छॾिया, ठीकु आहे। ॿियो छा थियो, उन्हनि जेको आहे सो जेके पब्लिक प्लेसिस हूंदियूं हुयूं, पार्क हूंदा हुया, ज़ू हूंदा हुया, चिड़ियाघर हूंदा हुया, जेके बि शयूं हूंदियूं उन्हनि ते उन्हनि जेको आहे सो ॿाहिरि हिकिड़ा साइन बोर्ड लॻाए छॾिया त डॉग्स एंड इंडियंस आर नॉट अलाउड। कुता ऐं इंडियंस अंदरि अचणु ममनू आहे उन्हनि लाइ, ठीकु आहे। माना उन्हनि जेको आहे सो सोशली इंडियंस खे कुतनि सां तशफ़ी ॾिनी, त कुतनि वांगुरु इंडियंस जेके कुता ऐं इंडियंस न अचनि। ॿियो उन्हनि छा कयो, उन्हनि जेको आहे सो हैवी टैक्सिस इम्पोज़ कया, हैवी टैक्सिस इम्पोज़ कया कंहिं ते, टेनेंट्स ते, फार्मर्स ते। छा थींदो, जॾहिं कल्टिवेशन थींदी उन्हनि खे जेको आहे बिजु भाण, जीअं असां हाणे बि असां उधर ते खणंदा आहियूं सेठनि खां, ईअं उहो ब्रिटिशर्स ॾींदा हुया। पोइ छा थींदो, एट द टाइम ऑफ हार्वेस्ट जॾहिं उन फसल कटे आई, थ्रेशर व्रेशर लॻंदी, अची छा ईस्ट इंडिया कंपनी जा माण्हू अची पहुचंदा हुया, ऐं पोइ उन में जेको आहे सो फसल सॼो उन्हनि जो खणी वेंदा ऐं प्लस में उन्हनि खे कर्ज़ बि करे वेंदा हुया, ठीकु आहे। इहे सॼियूं शयूं जिन इंडियंस जो जेको माइंड डाइवर्ट कयो कंपनी रूल जे ख़िलाफ़ु, ऐं उहो कंपनी रूल जे ख़िलाफ़ु बीठा। ऐं 1857 में उन्हनि हिकिड़ी बग़ावत स्टार्ट कई, ऐं उन बग़ावत खे उन्हनि नालो ॾिनो जंग आज़ादी, माना ब्रिटिशर्स खां जान छॾाइणी आहे। ऐं ब्रिटिशर्स उनखे छा चयो, जेके ब्रिटिश हिस्टोरियंस आहिनि उहे लिखनि था त इहा हिकिड़ी बग़ावत हुई जेका इंडियंस स्टार्ट कई, ऐं जेको आहे सो जेका कंपनी रूल जे ख़िलाफ़ु हुई। ॿियो हुन में जेको घणा माण्हू इन्वॉल्व न हुया, सिर्फ़ु जेको चंद माण्हुनि जो हिकिड़ो ग्रोह हुयो जेके इन्वॉल्व हुया। पोइ उन्हनि छा कयो, उन्हनि जेको आहे सो जंग आज़ादी में मुस्लमाननि खे ख़ैर इक्विप्ड घणा हुया, वेल ट्रेंड हुया, मुस्लमान हिंदू ट्रेंड वेंड न हुया। त उन्हनि मंगल पांडे हिकिड़ो उन्हनि जी इंडियन सिपाही हुयो ब्रिटिश फोर्स में, जंहिं जेको आहे सो बैरकपुर मां जेको आहे सो बग़ावत शुरू कई आर्मी में। उन पोइ जिथां किथां बग़ावत शुरू थी वई, ख़ैर उनखे ओवरकम करे वई ईस्ट इंडिया कंपनी, पर बग़ावत शुरू थी। उन खां पोइ कंपनी रूल जेको आहे सब कॉन्टिनेंट में वीक थी वियो, ठीकु आहे। हाणे असां ॾिसंदासीं त इन्हनि सां गॾु रिलेटेड जेको आहे सो इम्पॉर्टेंट MCQs कहिड़ा आहिनि, जेके MCQs असांजे कोर्स में या असांजे हुन में अची सघनि था, ठीकु आहे। हाणे सभ खां पहिरियां तव्हां MCQ जेके पढ़ो था, ॿुधो था, उन्हनि खे ॾिसंदा वेंदव ऐं लिखंदा बि वेंदव, लिखण सां गॾो गॾु मेमोराइज़ कंदव, ठीकु आहे। छो जो पाकिस्तान अफेयर तव्हां 20 खां 25 मार्कूं रोकड़ियूं मार्कूं अथव, जेकॾहिं महिनत कंदव त खणी सघो था इज़ीली, ठीकु आहे। हाणे पहिरियों MCQ सपोज़ असां वटि आहे, इन 1857 देयर वॉज अ मेजर rebellion REBELLION स्पेस घटिजी वई त हेॾे लिखियो आहे rebellion against the British
British. It began in which city? इहो MCQ सिंध पब्लिक सर्विस कमीशन जी टेस्ट में ॿ टे दफ़ा अची बि चुको अथव, ठीकु आहे। हाणे हुन में ऑप्शन हिकिड़ो आहे बेंगलोर, बी ऑप्शन में थो अचे सपोज कलकत्ता, सी ऑप्शन में थो अचे मीरठ या मेरूत बि चई सघो था, डी ऑप्शन में थो अचे बम्बई। हाणे तव्हां जेको आहे तव्हां सही आंसर कहिड़ो थींदो हिन में, हिन सुवाल सम्झो पहिरियां त 1857 में जेको हिकिड़ो बग़ावत स्टार्ट थी इंडिया ब्रिटिशर जे ख़िलाफ़, उहा कहिड़े शहर खां शुरू थी? बेंगलोर कोन थी, कलकत्ते खां बि न थी, मीरठ तव्हां जेको आहे सो सही आंसर आहे। छो जिथे पहिरियां हुननि इनिशियली जेको आहे स्टार्ट कई कंपनी, पहिरियां किथे कई आहिनि? सूरत में कई आहे न। मीरठ जेको आहे सो इलाइक़ो, उते जेको आहे सो मंगल पांडे जेको आहे सो हुयो, उन रेजिमेंट बैरकपुर मां जेको आहे सो हुननि स्टार्ट कयो बग़ावत। बम्बई बि न आहे। तव्हांजो सही आंसर छा आहे? मीरठ तव्हांजो सही आंसर आहे, ठीकु आहे। नंबर ॿियो MCQ ते राजो में लिखंदा वञो यार, जेको आहे सो कम जा अथव ॾाढा। वधीक लेक्चर जेकॾहिं ॿुधण सां तव्हांखे यादि थी था वञनि त तमामु बेस्ट अथव, पर कंसंट्रेशन कजो, तमामु भलो चांस अथव। जेकॾहिं निकिरी वञो था त सीटूं जाम अथव। ऑन 1 जनवरी 1857 the use of British, इहो असां लेक्चर में डिस्कस करे चुका आहियूं, मेड इनफील्ड राइफल was started in India fate of which animal were used in the cartridge ठीकु आहे। हाणे हिन में ऑप्शन जेको आहे सो को बि अची सघे थो, त सभु हिन सही जवाबु तव्हां छा लिखंदव? काउस एंड पिग्स। काउस एंड पिग्स वारो जेको बि ऑप्शन हुजे तव्हां हुनखे टिक कंदव। ॿियो ऑप्शन को बि थी सघे थो, डॉग थी सघे थो, कुझु बि थी सघे थो। तव्हां सिर्फ़ु ऐं सिर्फ़ु जेको आहे सो काऊ ऐं पिग खे सिलेक्ट कंदव। तव्हां टियों जेको आहे सो MCQ इहो अची सघे थो, व्हाट वाज़ द immediate cause of war of independence। तो इन जो सही आंसर छा थींदो? इमीडिएट काज़ छा हो, असां पढ़ियोसीं बि, लेक्चर में ॿुधोसीं बि। इहा जॻह गोली हुननि इंट्रोड्यूस कराई, बुलेट या कारतूस, जंहिंखे ग्रीस्ड कार्ट्रिज चवंदा आहिनि। ग्रीस्ड कार्ट्रिज जेको आहे सो तव्हांजो सही जवाबु छा थींदो? ग्रीस कार्ट्रिज वाज़ द इमीडिएट काज़ ऑफ रिवोल्ट। छा जेको कारतूस हुन इंट्रोड्यूस करायो हुयो, उहो तव्हांजो जेको आहे सो इम्पॉर्टेंट काज़ हुयो, ठीकु आहे। चौथों नंबर MCQ जेको अची सघे थो, हू गेव या इंट्रोड्यूस बि अची सघे थो डॉक्ट्राइन ऑफ लैप्स, ठीकु आहे। हू गेव या इंट्रोड्यूस डॉक्ट्राइन ऑफ लैप्स। त असां हुन में जेको आहे सो पढ़ियोसीं, हुन जो आंसर छा हो? हिकिड़ो लॉर्ड हुयो, नालो छा हुजे? लॉर्ड डलहौज़ी।
लॉर्ड डल होज़ी। ऑप्शन ए हुजे, बी हुजे, सी हुजे, डी हुजे, जेको ऑप्शन हुजे जिथे लॉर्ड डलहौज़ी लिखियल हुजे तव्हां उनखे टिक कंदो, क्लिक कंदो। लॉर्ड डलहौज़ी इज़ द करेक्ट आंसर ऑफ डॉक्ट्राइन ऑफ लैप्स। डॉक्ट्राइन ऑफ लैप्स कंहिं इंट्रोड्यूस कयूं? जेको बि तव्हांखे सुवाल में अचे पुछे तव्हां छा चवंदो? पहिरीं फुर्सत में ईंदो जा डॉक्ट्राइन ऑफ लैप्स जेको ॾिनियूं हुयूं लॉर्ड डलहौज़ी। ठीकु आहे। हाणे ॿियो तव्हांखां अचे थो सुवाल, who was the commander Rani Lakshmi Bai's forces रानी लक्ष्मी बाई जो नालो ॿियो जेको आहे सो हुयो रानी ऑफ झांसी। कॉमनली हुनखे रानी ऑफ झांसी चवंदा आहिनि। रानी ऑफ झांसी, झांसी की रानी ॿुधो हूंदव, झांसी की रानी। ठीकु आहे। त जेको आहे सो झांसी की जेका रानी, झांसी जी जेका रानी हुई, जेका फोर्सिस जो कमांडर केरु हो वार ऑफ इंडिपेंडेंस जे टाइम ते? इन जवाब तो टंटिया टोपी। टंटिया टोपी। इहे MCQs जेके इम्पॉर्टेंट MCQs आहिनि मां उहे तव्हांखे करायां, जेके टेस्टुनि में अॻु में आया बि आहिनि, के जेको आहे सो एग्रीकल्चर डिपार्टमेंट जी टेस्टुनि में आया आहिनि, के PCS में आया आहिनि, के जेको पाकिस्तान अफेयर जे पेपर में आया आहिनि, के छा माना मुख़्तलिफ़ टेस्टुनि में इहे कुझु MCQs जेको आहे सो हुन सां गॾु रिलेटेड अची चुका आहिनि। ठीकु आहे। इन करे जेको आहे सो इन तव्हांखे पुछे रानी ऑफ लक्ष्मी बाई हुजे या रानी ऑफ झांसी हुजे। रानी ऑफ झांसी जो नालो छा हो? लक्ष्मी बाई। उन जेको आहे फोर्सिस जो जेको आहे सो सिपह सालार केरु हो? उन फोर्सिस जो सिपह सालार जेको आहे सो टंटिया टोपी हुयो। ठीकु आहे। हाणे ॿियो जेको आहे सो तव्हां अची सघे थो MCQ जेको आहे सो हू कॉल्ड वार ऑफ इंडिपेंडेंस 1857? Who called War of Independence 1857 as सिपाही जेको सिपाही म्यूटिनी? हाणे इन सुवाल खे तव्हां सम्झो त जेको आहे सो इन वार ऑफ इंडिपेंडेंस खे कंहिं चयो त जेको आहे सो सिपाही म्यूटिनी आहे? त सपोज ऑप्शन अचे थो तव्हांखे, पहिरियों ऑप्शन थो अचे ए जॉन लॉरेंस, बी ऑप्शन तो तव्हांजो अचे जॉन लॉरेंस VK स्मिथ। ठीक है। P रॉबर्ट्स, डी में तो तव्हांजो अचे ऑल ऑफ दीस। ठीकु आहे। त हाणे हिनखे जेको आहे तव्हां ॾिसंदो हिनखे सिपाही म्यूटिनी कंहिं चयो? VK स्मिथ बि चयो, जॉन लॉरेंस बि चयो, P रॉबर्ट बि चयो। तव्हां ऑप्शन छा कंदो? टिक कंदो। जेकॾहिं कंहिं नालो ॾिनल आहे, ऑल ऑफ दीस न आहे, हिननि मां कंहिं हिकिड़े नालो ॾिनल आहे, त तव्हां हुनखे टिक कंदो। ठीकु आहे। ॿियो तव्हांजो इहो MCQ बची सघे थो। ठीकु आहे। विच लीडर was hanged during War of Independence 1857? हाणे 1857 वारी जंग में जेको आहे सो कहिड़ो जेको आहे सो लीडर हुयो जंहिंखे फांसी ॾिनी वई, टंगियो वियो हो? ठीकु आहे। उहो जेको लीडर हुयो न, उहो जेको आहे सो रानी ऑफ झांसी जेको सिपह सालार हुयो न, टंटिया टोपी, उहो हुयो। छा? टंटिया टोपी। TANTYA, टंटिया TOP आहे, टंटिया टोपी। ठीकु आहे। नाला अहिड़ा अजीब आहिनि थोरा, हुन ते जेको आहे सो न गौर कजो,
पर जेको आहे तव्हांखां सुवाल अचे थो उहो कहिड़ो लीडर हो जेके ड्यूरिंग वार ऑफ इंडिपेंडेंस 1957 में जेको आहे सो हैंग कयो वियो, तव्हां सिंपल डायरेक्ट हलिया वेंदो टिंटिया टोपी। ठीकु आहे, टिंटिया टोपी खे जेको आहे सो हैंग कयो वियो ड्यूरिंग वार ऑफ इंडिपेंडेंस। हाणे अचे थो अठों तव्हांजो सुवाल थो अचे, सपोज अठों MCQ इहो बची सघे थो त जेको आहे सो हू assumed the leadership of war of independence। तो वार ऑफ इंडिपेंडेंस जेको आहे लीडरशिप केरु पियो करे, उनखे लीड केरु पियो करे, जेका जंग आज़ादी शुरू थी उन वक़्तु जेको आहे बहादुर शाह ज़फ़र मुग़ल इंपीरियर हो आख़िरी, जंहिंखे वीचारे खे जेको आहे वार खां पोइ क़ैद करे छॾियो, त क़ैद में जेको आहे रंगून में फोत बि थी वियो। त तव्हांजो जवाबु छा हूंदो? बहादुर शाह ज़फ़र। तव्हां केरु पुछे त जेको आहे सो वार ऑफ इंडिपेंडेंस खे केरु पियो लीड करे, तव्हां सिंपल सिधो जेको आहे सो हलिया वेंदो सिधो जवाबु इन में त वार ऑफ इंडिपेंडेंस खे जेको लीड करे पियो उहो बहादुर शाह ज़फ़र हुयो। ठीकु आहे, अॼु जेको आहे सो तव्हां जा इहे कुझु इंपॉर्टेंट MCQs आहिनि जिन खे तव्हां जेको आहे सो गौर सां ॾिसिजो, वीडियो बि ॿुधिजो। बाक़ी जेको आहे सो नेक्स्ट वीडियो में मां तव्हांखे कुझु ॿिया इन सां थोरा रिलेटेड जेके MCQs हूंदा उहे ॿुधाईंदुसि, ऐं प्लस में कुझु टेस्टूं बि असां सॉल्व कंदासीं। त जेके पास्ट में टेस्टूं अची चुकियूं आहिनि उनखे बि सॉल्व कंदासीं, ऐं हर सैटरडे ते जेको असां पढ़ंदासीं उन्हनि मां तव्हांजी टेस्ट बि कंडक्ट कई वेंदी, ऐं होपफुली ऐं उमेद करे सघिजे थी त इनशाला तव्हां जेको आहे सो सुठियूं मार्क्स खणी सघो था। ऐं इनशाला जेको आहे सो बाक़ाइदे तव्हां जेकॾहिं गौर सां ॿुधंदव त बाक़ाइदे तव्हां जेको आहे सो सुठियूं मार्क्स खणंदव। ऐं सुभाणे खां जेको आहे सो नेक्स्ट लेक्चर में जेको आहे असां थोरो हल्को ब्रीफ ॾींदासीं ऐं MCQs ते घणो फोकस कंदासीं। ठीकु आहे, छो जो तव्हांखे MCQs ते फोकस करिणो आहे, तव्हांखे लेक्चर ॿुधी जेको आहे सो पेपर पास कोन्हे करिणो, तव्हांखे MCQs ते फोकस करिणो। असां इनशाला MCQs ते फोकस कंदासीं, MCQ अहिड़े तरीक़े सां असां डिस्कस कंदासीं, सॉल्व कंदासीं त तव्हां वीडियो ॾिसण सां ई तव्हांखे यादि थींदा वेंदा। उमेद त हीअ तव्हांखे ईअं ई यादि थी वेंदा, पर थोरो घणो जेको आहे तव्हांखे टाइम ॾियणो पवंदो। इनशाला नेक्स्ट लेक्चर में मिलूं था।